बिल हक़ रहमान जे बाननि जी हिकिड़ी निशानी आहे वो नाहक़ कंहिं माण्हू खे मारींदा बि न आहिनि। क़त्लो गारत वारे मामले जे अंदरि न हूंदा आहिनि। यादि रखो, क़त्लो गारत वारो मामिलो इंतहाई ख़तरनाक आहे। क़त्ल करणु त वॾो फेल आहे, वॾो मसइलो आहे। पर अजायो जेकॾहिं तव्हां वञी कंहिं माण्हू जी हीअं आंगुर खे हीअं थोरो हीअं जीर ॾेई जेकॾहिं ज़ख़्म ॾियो था न, अलाह खे इहो अमल बि नापसंदि आहे। अजायो कंहिं माण्हू खे ज़ुबान सां वञी करे तकलीफ़ ॾियो था, ख़ुदा खे इहो अमल बि नापसंदि आहे। झिड़क ॾेई था अचो कंहिं अलाह जे बाने खे, ख़ुदा खे इहो अमल बि नापसंदि आहे। अलाह उन बाने खे नापसंदि थो करे पियो। पर अजायो जेकॾहिं कंहिं माण्हू खे वञी करे को माण्हू गार ॾेई थो अचे न, गार को घटि वधि को लफ़्ज़ थो ॻाल्हाए अचे, अलाह ताला खे इहो अमल बि पसंदि न आहे। क़त्ल करणु त वॾो मामिलो आहे। त मोमिन अलाह जे रहमान जे बाननि जो, ऐं असां वटि खोड़ अहिड़ा मसइला थींदा आहिनि। ॼाणी वाणी, ग़ैर ॼाणी वाणी, मिटी माइटी, अज़ीज़ वक़ारिब ऐं कूड़नि ग़ैरत जे नालनि ते असां कॾहिं कॾहिं फिसलजी करे कंहिं क़त्ल जे अंदरि मुलविस थी वेंदा आहियूं। कंहिं इंसान खे बाबा हिकु आहे वञी माण्हू बंदूक ठोके फलाणे माण्हू खे, इहो बि छा आहे? कातिल आहे, सम्झिजो। ॿियो जंहिंजी बंदूक घरऊं मिलियसि, इहो बि छा आहे? कातिल आहे। टियों जंहिं माण्हू रस्तो ॿुधायो हो फलाणे चौक ते वेठो थी, इहो बि कातिल आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? चौथो हिकिड़ो माण्हू वेठो उहो ॿारे थो, वारो कयो ॾे उथो हली हुनखे मारियो, इहो बि कातिल आहे। सभु हिन क़त्ल जे अंदरि मुलविस आहिनि। असां बि पंहिंजो मुहासिबो कयूं, मथां असां कंहिं न जाइ ते गिरफ़्तार त न आहियूं, मथां को असांखां अहिड़ो मामिलो त न थियो आहे। जे थियो आहे त दुनिया में तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयो न कंदो तेसिताईं। पर हिन जो तालुक़ु हुक़ूक़ुल इबाद सां आहे। जंहिंजो मसइलो थियो आहे पहिरियों उहे तव्हांखे माफ़ु कनि। जे उहे माफ़ु नथा कनि त रब बि तव्हांखे माफ़ु न फ़रमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त रहमान जे बाननि जी छा निशानी आहे? वला यक़्तुलून नफ़्स अल्लती हर्रम अल्लाहु इल्ला बिल हक़। हा, क़त्ल कंदो आहे मगर हक़ सां, जंहिंजो हुकुम ख़ुदा क़ुरान मजीद जे अंदरि कयो आहे। जिहाद जे अंदरि अलाह ताला फरमाए न, काफ़िरनि सां वेड़ कयो, उन्हनि खे मारियो। उन जाइ ते जेकॾहिं कंहिंखे मारियो थी त रहमान जो बानो मारे थो। जिथे रब जो हुकुम हूंदो उनजे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी नाहक़ कंहिं माण्हू खे न मारींदो, अजायो बेगुनाह। वला यज़नून, ऐं रहमान जा बाना ज़िना बि न कंदा आहिनि। रहमान जा बाना ज़िना बि न कंदा आहिनि। अॼु तव्हां ॿुधायो ज़िना आम आहे या न आहे? एॾी ज़िना आम आहे, घर घर ज़िना खां भरियो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो हुयो, उनजे मजमे जे अंदरि हिकिड़ो माण्हू आयो। हज़रत उस्मान चयो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। माण्हू पंहिंजी अखियुनि सां बि ज़िना कनि था। अखि जो बि ज़िना आहे न। धारी औरत खे ॾिसी करे तुंहिंजे दिलि जे अंदरि बुलबुला उथिया गुनाह जा, ई जरासीम उथिया तुंहिंजे गुनाह जा। फलाणी औरत सां काश जेकॾहिं मां हीअं कयां, मां हीअं कयां, मां हीअं कयां, मां हीअं कयां। इहो ज़िना तुंहिंजे दिलि जे अंदरि जेको इहो इरादो उभरियो आहे, इहो ज़िना जो फेल आहे। इहो अखियुनि जो ज़िना आहे। कननि सां ॿुधी करे को अहिड़ो गुनाह वारो कमु चस्का थो वठे दिलि सां, इहो तुंहिंजे कननि जो ज़िना आहे। हथ अहिड़ी जाइ ते इस्तेमालु थो करे जिते नाहक़ ऐं बेगुनाह आहे, उते इस्तेमालु कई, इहो बि ज़िना आहे। ॿियो त आम ज़िना हूंदा जेको मर्द पंहिंजी औरत सां ज़िना करे, अलाह ताला माफ़ फरमाए। लिवात जो फेल आम लॻो पिया, मर्द मर्द सां हमजिनसी जे फेल जे अंदरि मुब्तला आहे। अञा ख़ुदा जो अज़ाब न अचे त ॿियो कॾहिं अचे। पर वला यज़नून, जेके रहमान जा बाना हूंदा आहिनि, उहो इहो कमु ॾाढा करायो न आहिनि करे। ज़िना खां परते हूंदा, इन्हनि महफ़िलनि मजलिसनि खां परते हूंदा। वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा, पर जेको माण्हू इहे कमु कंदो न, उहो उनखे ज़ाहिर आहे क़यामत जे ॾियारे रब साईं पाण ई मज़ो चखाईंदो। युज़ाफ़ लहुल अज़ाबु यौमल क़ियामह व यख़्लुद फ़ीही मुहाना। अलाह ताला फरमाए थो ॿीणो कयो वेंदो हुनजे लाइ अज़ाब खे क़यामत जे ॾियारे। व यख़्लुद फ़ीही मुहाना, ऐं हमेशह रहंदो हिन जे अंदरि जेका ख़्वार थियण वारी जाइ आहे, जहन्नम जो बाहि। हिकु दफ़ा हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं वेठा हुया, सहाबा इकराम बि मौजूदु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम खे मुख़ातब थी करे फरमायो, तव्हां आवाज़ु ॿुधो। साहब चयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां न कोई अहिड़ो आवाज़ु न ॿुधो आहे। अलाह जे रसूल फरमायो, हिकिड़ो फ़रिश्तो आहे जंहिं पथर खणी करे जहन्नम जे अंदरि हुजो। अलाए केतिरा साल गुज़री विया, उनखां पोइ अॼु वञी उहो जहन्नम जे तरे जे अंदरि हीअं किरियो आहे, उनजो आवाज़ु मां मुहम्मद ॿुधो आहे। सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तरे जे अंदरि वञी करे जॾहिं किरियो आहे, उनजो आवाज़ु मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो आहे। जहन्नम जी बाहि खां ख़ुदा पनाह जे अंदरि, जहन्नम जी बाहि, उनजी सेक बि न सही सघंदासीं।
दुनिया जी बाहि खां अलाए केतिरा हिसा वधीक जहन्नम जी बाहि आहे। तॾहिं फरमाईंदा जेके अलाह वारा हूंदा बुज़ुर्ग साले नेक, उहो सॼी सॼी राति अलाह जो कसम आहे सिर्फ़ु ईअं पासा मटाईंदा। छाजे करे? अॼु असांखे माल न मिलियो, अॼु असांजे न छड़ो हुननि जो ख़्यालु इहो हूंदो क़बर ऐं जहन्नम जी बाहि, क़बर ऐं जहन्नम जी बाहि, क़बर ऐं जहन्नम जी बाहि। अलाह असांखे जहन्नम जी बाहि खां बचा। असां कहिड़ो चङो अमल कयो आहे जंहिंजे करे असां फ़ख़ुरु कयूं, पर असां त पंहिंजी जाइ ते गुनाहगार आहियूं। जेके वॾा वॾा मुहद्दिस हुए, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो शागिर्द आहे बुज़ुर्ग, 80 साल उमिरि आहे, सॼी ज़िंदगी हदीस पढ़ाई। सॼी ज़िंदगी छा पढ़ाई बाबा ॾाढा ॻाल्हायो? हदीस जो सबक़ु पढ़ाईंदो। ऐं उनजे हदीस जे सबक़ जे अंदरि 80-80 हज़ार 90-90 हज़ार शागिर्द वेही करे उन खां हदीस ॿुधंदा। 80-80 90-90 हज़ार। हे लाउडनि जो दौरु न हुयो। पोइ हिकिड़ो हदीस पढ़ंदो, ॿियो आवाज़ ॿुधी वरी अॻिते पहुचाईंदो, वरी उहा आवाज़ ॿुधी वरी अॻिते पहुचाईंदो, ईअं 80,000 मजमे ते आवाज़ पहुचंदो। हाणे उन वीचारे जो जॾहिं आख़िरी हिन ज़िंदगी दुनिया खां छॾण जो वक़्तु आहे त उनजी कैफ़ियत छा आहे? हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह, उनजी कैफ़ियत इहा आहे त शागिर्द उनजा बीठा आहिनि। शागिर्दनि खे चए थो अछी ॾाढ़ी सां बुज़ुर्ग चए थो मूंखे हिन खट खां लाहियो। शागिर्द वीचारा परेशान थी विया। हाणे उस्ताद आहे, उनजो अदब त करिणो आहे। साईं ख़ैर त आहे, चई लाहियो इहा खट कढो, मूंखे हेठि ज़मीन आम ज़मीन जे मथां रखो। रखियऊं। हाणे पंहिंजी ॾाढ़ी पकिड़े करे हेठि ज़मीन ॾे निहारे करे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वाए करे चए थो मुंहिंजा रब, मां वटि को बि अहिड़ो अमल न आहे जेको मां चवां त मुंहिंजा अलाह मां हे अमल कयो आहे। ओ मुंहिंजा अलाह, हिन अछी ॾाढ़ी वारे जो तूं हया कंदो अलाह, मां वटि अमल को बि कोन्हे को ख़ुदा मुंहिंजी हिन अछी ॾाढ़ी खे ॾिसी करे मुंहिंजी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ फ़रमा। ओ अलाह मां वटि को बि अहिड़ो अमल न आहे, मां गुनाहगार आहियां, मां सियाकार आहियां। रब पंहिंजो करम। हीअं रड़ियूं निकिरी वयूं शागिर्दनि जूं। भेण एॾा वॾा आले जेके जिन सॼी ज़िंदगी हदीस पढ़ाइण जे अंदरि गुज़ारी आहे, जंहिंखां कॾहिं निमाज़ कज़ा कंहिं क़िस्म जी न थी आहे, जेके तहजुद जा पाबंद, राति जो 5-5, 8-8, 10-10 सिपारा तहजुद जे अंदरि बीह करे पढ़ण वारनि जो हिसाब किताब इहो आहे त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो हशर छा हूंदो? असां पंहिंजी ज़िंदगी जो मुहासिबो करे ॾिसूं। वयख़्लुद फ़ीही मुआना। दुआ कयो रब हर मुसलमान खे जहन्नम जी बाहि खां बचाए। पर अल्लाह ताला फरमाए थो इल्ला मन ताब, पर जंहिं छा कई? तौबा कई, पंहिंजे अमलनि ते नादिम थियो, तौबा कई, दरवाज़ो बंदि न आहे। वाह अमल ईमान आंदई, वाह अमिल सालिहा, नेकी वारा कम कई। फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात। हिन जे लाइ त वरी अञा डबल फ़ाइदो आहे। ईमान आंदई, तौबा कई, अमल सालिह कई, हाणे तौबा थो करे अलाह मां वरी ॿीहर गुनाह ॾाढा हंधि ॻाल्हायो, हाणे मूंखे बख़्श मुंहिंजा अलाह, बसि जेके थिया कया, मुंहिंजो वाइदो आहे मुंहिंजा अलाह मां वरी गुनाह न कंदो आहियां। अल्लाह ताला फरमाए थो फौलाइक, पोइ इहे ई माण्हू आहिनि जंहिंजूं नेकियूं अल्लाह तबारक व ताला फरमाए थो उन्हनि जी बुछड़ायूं जेके आहिनि उहो मां नेकियुनि सां तब्दील करे उनजे ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ फरमाए छॾींदुमि। फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात। छाजे करे? अल्लाह जी ज़ात गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। अल्लाह जी ज़ात छा आहे? गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। जॾहिं न फ़िरौन चयो त मां रब आहियां, रब हुजण जी दावा कई, पोइ हज़रत मूसा जे कढ आयो। अजीब वाक़ियो आहे इहो बि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते, हाणे ओॾो फ़िरौन हे तक़रीबन 4, 4.25 या 4.5 लख माण्हू हुया, या काफ़ी रिवायतुनि, को केतिरियूं थो चवे, को केतिरा जेके बनी इसराईल वारा हज़रत मूसा सां गॾु हुया, पोइ ईअं पाणी जे सफ़ा ईअं वेझो जो आया त पोइ हज़रत मूसा जी क़ौम चयो इजो अची इहे फ़िरौन वारा असांखे पहुता, हाणे त तबाह कंदा। त हज़रत मूसा उन्हनि खे हक़ल ॾेई करे चयो ख़बरदार, मुंहिंजे रब चयो आहे मां तव्हां सां गॾु आहियां। ॾाढा त चओ तुंहिंजी तालीम मूसा सां मिले थी, तूं परेशान ई न थी। तुंहिंजी तालीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां। उन टाइम मूसा बनी इसराईल जे पंहिंजे उम्मतनि खे छा चयो? घबरायो न, परेशान न थियो, रब मूंखे चयो आहे मां तव्हां सां गॾु आहियां। जंहिं रब मूंखे चयो आहे मां तव्हां सां गॾु आहियां त पोइ असांखे परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? आई ॻाल्हि सम्झे? पोइ हौसलो मिलियो उन्हनि खे। अलाह चयुसि मूसा परेशान न थी, लठ खणी करे उछलाए त हिन दरिया जे विचो मां ख़ुदा तोखे पार थो करायां। हीअं जो हज़रत मूसा हीअं लठ हईं त 12 क़बीलनि जा 12 रस्ता तयारु थी विया। ओ हीअं जबलनि वांगुरु पाणी फुआरा। वाह ख़ुदा तुंहिंजी कुदरत आहे, सुईअ जेतिरो पाणी बि ॿाहिरि नथो निकिरे, पर ज़मीन जंहिंजे मथां पाणी हलंदड़ हुयो उहा ज़मीन आली हुई, गप वारी हुई। मुअर्रिख़ लिखंदा उहा ज़मीन ख़ुश्क थी वई, जीअं तव्हां वटि इहा पथरेली ज़मीन हूंदी आहे, हलण जे टाइम में उन्हनि खे पाणी महसूसु न पियो थिए, उतां ख़ुदा उन्हनि खे पार कराए छॾियो। पोइ पोयां वरी हो आया, जॾहिं आया त ख़ुदा वरी उन ई दरिया खे हुकुम कयो मिली वञ त फ़िरौन वारा अर्ज़ु त फ़िरौन हज़रत मूसा खे इलाज पे कया, ओ मूसा बेली हाणे रहम कर यार, महिरबानी कर,
तो पोइ उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा हज़रत जिब्राइल आयो उन दरिया जे कप मां हीअं मिटी खणी फिरौन जे वात में विधई। छो चईं हे मूसा खे तो इलाज करे जे चईं त मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर न त ख़ुदा अरहमुर राहिमीन माफ़ करे छॾींदुसि। जे इहे लफ़्ज़ चविया न अलाह मूंखे माफ़ कर त रब छा करे हा इन ज़ालिम खे जाबिर खे मुतकबिर खे बि ख़ुदा छा करे छॾिया। अलाह त एॾो अरहमुर राहिमीन आहे जेको एॾे वॾे ज़ालिम खे माफ़ करे सघे थो तुंहिंजे असांजे गुनाहनि खे बि माफ़ करे सघे थो। वकान अल्लाहु गफ़ूर रहीम वमन ताब ऐं जिन माण्हू तौबा कई वरी अमल चङा कयूं फ़इन्नहु यतूबु पोइ बेशक इहे मोटिया अलाह जी तरफ़ खां पर मज़बूत ऐं पूरो पूरो मोटणु अलाह कंदो आहे। अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।